हज जी ईद जी मुबारक हुजे। ॿियो तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजी अफ़वाज पाकिस्तान जी फ़ौज जो इंडिया के सबक ॾिनो आहे। उन्हनि जे ख़्वाब ख़्याल में बि न हो, छो जो पाकिस्तान पूरी कोशिश कई जो इहो जंग न थिए, लेकिन हिंदुस्तान मुड़े ई न पियो। 2-3 ॾींहं पाकिस्तान ख़ामोशी सां वेठो रहियो त हिंदुस्तान वारनि सम्झो त पाकिस्तान कमज़ोर आहे। जॾहिं पाकिस्तान जवाब ॾिनो 3-4 कलाक खां पोइ हिंदुस्तान वारा भॼी विया अमेरिका ॾे जो जंग बंदि करायो। अगर पाकिस्तान जंग हाराए पियो ऐं इंडिया घटे पई त कोई भी मुल्क विच में न अचे हा। ॿिया जो मुल्क विच में आया छाजे करे आया? छो जो इंडिया जंग हाराए पई, पाकिस्तान जो उन्हनि जी तबाही कई आहे। जेतिरो हे हिंदुस्तान जा लीडर जहिड़ा आहिनि इहो भुलिजी न सघंदा। तंहिंजे करे मां दोस्तनि खे जमायत खे हमेशह चवंदुसि हर नमाज में दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ दुआ कयो। अगरि असांजी फ़ौज कमज़ोर हुजे हा असां छा कयूं? कुझु न करे सघूं। तव्हां गाज़ा में ॾिसो, लेबनान में ॾिसो, इराक में ॾिसो, सीरिया में ॾिसो, उन्हनि जी फ़ौज कमज़ोर हुई त उन्हनि जी तबाही थी वई। ख़ुदा जो वॾो फ़ज़्लो करम आहे, असांजी फ़ौज मज़बूत हुई ऐं गुज़िरियल 20-25 सालनि खां दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जो फ़ौज जंग विड़े पई, फ़ौज खे बि जंग जो तजुर्बो हो ऐं पीस हिंदुस्तान वो छड़ो कश्मीरियनि सां ऐं मुसलमाननि सां पिया विढ़नि ऐं कश्मीरी ऐं मुसलमान बग़ैर हथियार जे डंडनि सां सिरोटनि सां पिया विढ़नि ऐं फ़ौज पंहिंजे हथियार सां पई विढ़े। हिंदुस्तान जी फ़ौज खे न जंग जो तजुर्बो हो, न तयार हुई। असांजी फ़ौज जो दहशतगर्दी जे ख़िलाफ़ विढ़ंदी आई आहे, राति ॾींहुं असांजी फ़ौज खे तजुर्बो हो, जंहिंजे करे अॼु पाकिस्तान जो नालो सॼी दुनिया में आहे। इंडिया खे जो उन्हनि सबक़ ॾिनो आहे, तमामु अहिड़ो सबक़ ॾिनो आहे जो हिंदुस्तान जा लीडर न पंहिंजे मुल्क में था मुंहुं ॾेखारे सघनि, न मुल्क जे ॿाहिरि मुंहुं था ॾेखारे सघनि। तव्हां हमेशह पाकिस्तान जे लाइ, दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ हर नमाज में दुआ करो। अञा जंग पाकिस्तान जी तरफ़ां त ख़त्म थी आहे, लेकिन हिंदुस्तान जी तरफ़ां अञा ख़त्म न थी आहे।
हिंदुस्तान कोशिश पियो करे जो पाकिस्तान जो पानी भी बंदि करे, लेकिन ख़ुदा जी तरफ़ां इहो आहे जो पाकिस्तान जो पानी त बंदि करे नथो सघे। पाण बरसातनि में सैलाबनि में पाण पियो ॿुधे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में ख़ुदा ताला बरकत अता फरमाए। ख़ुदा ताला तव्हांखे हर तकलीफ़, हर आज़माइश, हर मुसीबत खां पनाह में रखे। ख़ुदा ताला तव्हांजी औलाद से नेक ऐं साले करे। तव्हां पंहिंजी औलाद जी तरबियत सोहबत ते नज़र रखो, छो जो हिकु दफ़ा ॿार ग़लति तरबियत में अची वञे, ग़लति सोहबत में, त पोइ माउ पीउ जे लाइ, माइटनि जे लाइ, पाड़े वारनि जे लाइ वॾी तकलीफ़ थी पए। पंहिंजी छोकिरियुनि जो तव्हां ख़्यालु रखो, जेतिरो थी सघे पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ तालीम ॾियो। ख़ुदा जो करम आहे, असांजी जमायत जी छोकिरियूं पढ़ी लिखी चङे उहिदनि ते अची वयूं आहिनि। ख़ुदा जो लख लख एहसान आहे। मां त जमायत खे झलरायो जो बाबा गर्मी आहे, मासूम ॿार ज़ईफ़ इहो न अचनि दरगाह ते, लेकिन कल भी आया, अॼु भी आहिनि। ख़ुदा ताला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। रहमान रहीम। अल्लाह आमीन। अल्लाह आमीन। अल्लाह आमीन। लेबनान में जो बच्चे शहीद हो रहे हैं, जो इजराइल बच्चों की शहादत कर रहा है, उनको अपने हाथ में हिफ्ज़ व अमान में रखो। अपने हुजूर पाक के बच्चे में दुआ कबूल फरमा। Gracias.